सिंध जी क़दामत ऐं अज़मत हंधे मागे मशहूर आहे। ये धरती सूफ़िन ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे। हिन जी अज़मत ऐं शोहरत जा कई हवाला मौजूद आहिनि, जिन मां हिकु अहम ऐं मशहूर हवालो हज़रत उस्मान मरवंदी अल मारूफ लाल शहबाज़ कलंदर आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर उन्हनि औलियाउनि मां आहे जिन जी अज़मत ऐं शोहरत पूरी दुनिया में मशहूर आहे। लाल शहबाज़ कलंदर जो अबाणो वतन आज़रबाईजान आहे ऐं शहर जो नालो मरवंद आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर आला ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ हुआ। संदसि वालिदैन निहायत परहेज़गार ऐं नेक हुआ। संदन वालिद बुज़ुर्गवार सैयद कबीरुद्दीन पंहिंजे वक़्त जो बुज़ुर्ग आलिम आमिल कामिल वली ऐं आबिद ज़ाहिद हो ऐं हमेशा इबादत इलाही में मशगूल रहंदो हो। हिन बुज़ुर्ग मरवंद जे वाली सुल्तान शाह जी पाक सीरत दुख्तर नेक अख्तर सां शादी कई, जंहिंमां ख़ैस शहनशाह कलंदर पैदा थियो। किन रवायतुनि मूजिब संदन वालिद जो नालो इब्राहिम ऐं लक़ब कबीर ॼाणायो वियो आहे। हज़रत जन जा वॾा असली इराक़ जा बाशिंदा हुआ। किन सबबनि करे उतां हिजरत करे ईरान जे मशहूर शहर मशहद मुक़द्दस में अची रहिया। उतां लॾे अफ़गानिस्तान में आया ऐं आज़रबाईजान ऐं तब्रेज़ दरमियान मरवंद में अची मुस्तक़िल तौर रहिया। मौलाना मरहूम हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जी लिखणीअ मुताबिक़ ही आम नज़रियो आहे त हज़रत लाल शहबाज़ जी विलादत 538 हिजरीअ में थी ऐं पाण 112 वरह ज़िंदा रही 650 हिजरीअ में इंतकाल कयाऊं। पर जीअं त बुज़ुर्ग जी सवानिया मुबारक जी हर कड़ी तहक़ीक़ तलब आहे। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी किताब तज़किरा मशाइख़ सेविस्तान जे हवाले सां लिखे थो त संदन नालो मुबारक सैयद उस्मान हो ऐं हुसैनी सादातन मां आहे। नसब शरीफ़ 13वीं पीढ़ीअ में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम सां थो मिले। जीअं त हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो वालिद पंहिंजे दौर जो यगानो आलिम ऐं दरवेश सिफ़त इंसान हो। पाण तब्रेज़ जे आलिमनि ऐं मशाइख़नि में अहम मक़ाम रखंदड़ हुआ, जंहिंजे करे कलंदर शहबाज़ जी नशोनुमा तालीम ऐं तरबियत संदसि निगरानीअ में थी। पाण जॾहिं 7 सालनि जा थिया त क़ुरान पाक हिफ़िज़ कयाऊं। अहिड़ीअ तरह पाण नंढपण में ई हाफ़िज़े क़ुरान बणिया। उन्हीअ सां गॾु अरबी ऐं फ़ारसीअ में बि महारत हासिल कयाऊं। फ़ारसीअ में संदन महारत जो पतो फ़ारसीअ में संदसि लिखियल तसनीफ़ुनि ऐं कलाम मां पवे थो। कलंदर लाल शहबाज़ जो असुल नालो सैयद उस्मान हो, पर संदन केतिरा ई लक़ब मशहूर आहिनि, जीअं लाल शहबाज़ कलंदर सैफुल लिसान शमसुद्दीन महदी मखदूम वग़ैरह। कलंदर शहबाज़ जे लाल लक़ब मुतालिक़ हिकु रवायत बि मशहूर आहे, जेका हिन रीत आहे त हिकु ॾींहुं जोश जी हालत में अची नंढा पथर खणी मथे हवा में उछलाए किरण महल उन्हनि खे झोलीअ में झले खेॾी रहिया हुआ। उहो ॾिसी हिकु शख़्स चयुनि त अव्हां ईअं पथरनि सां खेॾी रहिया आहियो, अव्हां त ख़ुदा जा वली आहियो, पथरनि बजाए अव्हां खे त लालनि सां खेॾणु घुरिजे। उहो ॿुधी बुज़ुर्ग झोलीअ खे खणी छॾियो। झोलीअ वारा पथर ज़मीन ते किरण सां ई लाल बणिजी विया। उन खां पोइ सभई माण्हू खैन लाल सॾण लॻा। कलंदर लाल शहबाज़ में ॿियनि केतिरनि ई ख़ूबियुनि सां गॾु सखावत जो जज़्बो पिणु मौजूदु हो। उनजे करे पाण सखी शहबाज़ कलंदर जे लक़ब सां पिणु मशहूर आहिनि। कलंदरी तरीक़े बाबति मेमुन अब्दुल मजीद लिखे थो त कलंदर हक़ीक़त में सूफ़िया कराम जो वज़ा कयल इस्तिलाह आहे। कलंदर उनखे चयो वेंदो आहे जेको पंहिंजनि इरादनि ख़्वाहिशुनि ऐं तमन्नाउनि खे तर्क करे अलाह जी रज़ा में राज़ी रहे, उन में ई दिली सुकून हासिल करे, याने दिल जे रूहानी जज़्बनि खे समूरे तवज्जा जो मर्कज़ ऐं महवर बणाइण कलंदरी तरीक़े जी ख़ुसूसियत आहे। हज़रत कलंदर शहबाज़ रूहानी फैज़ हासिल करण ऐं दीन जी तबलीग ऐं तशहीर जे सिलसिले में पूरी हयाती सैर ऐं सफ़र में गुज़ारी। उन दौरान संदन मुलाक़ातूं मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं वक़्त जे औलियाउनि सां थियूं, जिन खां पाण फैज़ पिरायाऊं। लाल शहबाज़ सैरो सियाहत जो आगाज़ ईरान खां कयो ऐं सभ खां पहिरीं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी मज़ार ते एतिकाफ़ में वेठो, जेको 40 ॾींहं ताईं जारी रहियो। उन बाद इमाम अबू हनीफ़ा जी दरगाह ते हाज़िर थियो। उन बाद बगदाद खां हिजाज़ मुक़द्दस ताईं प्यादल सफ़र कयाई। उन सफ़र दौरान पहिरियां ई करबला मौला, उन खां पोइ नजब शरीफ़ में हज़रत अली करमुल्लाह वजह जे रोज़े ते हाज़िरी ॾिनाई
उन खां पोइ हरमैन शरीफ़नि प्यांदल रवानो थियो। हज बैतुल लाइ अदा करण खां पोइ मदीना मुनवरा में ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां इबादत कयाई। रिवायत में आयो आहे त उतां खेसि बिशारत मिली त हिंदुस्तान में अलाह जा बंदा संदसि मुलाक़ात लाइ मुंतज़िर आहिनि। उते वञी दीन जी नेमत सां हिंद ऐं सिंध जे माण्हुनि खे नवाज़ियो। वापसीअ में ॿियो हज बैतुल लाइ अदा करण बाद बगदाद में पीर अब्दुल कादिर जीलानी जी ॿीहर हाज़िरी ॾियण खां पोइ ईरान ऐं मकरान खां थींदो सिंध में आयो। तज़किरनि में अचे थो त कलंदर लाल शहबाज जी हज़रत गौस बहावुद्दीन ज़करिया मुल्तानी, शेख फरीदुद्दीन शकरगंज, सैयद जलाल सुर्ख बुखारी इन्हनि टिन्ही सां सोहबत हूंदी हुई ऐं ही चारई यार गॾिजी सैर कंदा हुआ। 10 साल मुल्तान में रहण खां पोइ रिवायतुनि मूजिबि पंहिंजे मुर्शिद जे हिदायत ते सिंध ॾांहुं सफ़र अख़्तियार कयऊं। पहिरियां ई सॼी सिंध घुमी पोइ सेवण में अची रहिया। हिकु रिवायत मूजिबि कलंदर लाल शहबाज सेवण में अचण वक़्तु पहिरियां ई लकीअ में वञी हज़रत अली मकीअ जे पोटे हज़रत शाह सदरदीन सां मुलाक़ात कई। मुख़्तलिफ़ रिवायतुनि में अचे थो त हज़रत लाल शहबाज कलंदर सेवण में 1 साल रहियो। इन ॻाल्हि जी तस्दीक कलंदर नामो मां पिणु पवे थी। बकौल मुसनिफ़ मुल्तान खां पोइ सेविस्तान में सन 649 हिजरीअ में तशरीफ़ फरमा थिया। हज़रत लाल शहबाज कलंदर सेवण में 1 साल गुज़ारियो, पर पंहिंजे इल्म, फज़ल, अमल ऐं किरदार सां उन बिगड़ियल मुआशिरे खे संवारे सुधारे ऐं इस्लाम जी रोशनीअ सां अहिड़ो त मुनवर कयो जो अॼु बि संदन फैज़ ऐं बरकतूं जारी आहिनि ऐं अॼु बि सिंध जो अवाम खेसि पंहिंजो रूहानी रहबर मञे थो। हज़रत लाल शहबाज कलंदर जिन जी शख़्सियत एतिरी त पुरकशिश हुई जो माण्हू ख़ुद ब ख़ुद साणस मिलण ईंदा हुआ ऐं संदन फैज़ जे चश्मे मां पंहिंजी रूहानी उञ उझाईंदा हुआ। जिन साहबनि संदन बुज़ुर्गीअ मां फैज़ पिरायो उन्हनि में सैयद बदरुद्दीन वलद सदरदीन बखरी, हाजी इस्माइल पंवर, शेख मखण, सैयद नज़र शाह, सैयद असद शाह, सैयद निहाल शाह नूरी, सिकंदर बोदलो, सैयद मीर कलान, शाह गोदड़ो वग़ैरह शामिल आहिनि। तारीख़ ऐं तहक़ीक़ जी रुई सां संदन मुस्तनिद तारीख़ वफ़ात 21 शहबान 673 हिजरी में आहे। हज़रत लाल शहबाज कलंदर सेवण शरीफ़ जिते अची रहिया हुआ उते ई संदन आख़िरी आरामगाह आहे। हज़रत लाल शहबाज जी दरगाह जी तामीर मुख़्तलिफ़ हुक्मराननि जे दौर में थींदी रही आहे। सभ खां पहिरियां दरगाह जी तामीर 757 हिजरीअ में मलिक अख्तियारदीन कराई हुई, जेको फ़िरोज़ शाह बादशाह जे दौर में सेविस्तान में हाकिम ऐं नाज़िम हो। तंहिंखां पोइ मिर्ज़ा जानी बेग पंहिंजे दौर में नए सिरे सां मुक़बरे जो गुंबज़ तामीर करायो। उन खां पोइ मिर्ज़ा जानी बेग जे पुट मिर्ज़ा गाज़ी बेग जहांगीर बादशाह जे वक़्त में रोज़े जे अॻियां इमारत तामीर कराए रहियो हो त वफ़ात करे वियो, जंहिं करे इमारत मुकमिल न थी सघी। उन खां पोइ सैयद भूरा उर्फ़ दीनदार ख़ान बुखारी ख़ानकाह जी इमारत तयारु कराई ऐं ख़ानकाह जे सहन खे रंगारंगी काशीअ जे सिरनि सां रंगीन करायाई ऐं मस्जिद बि अॾायाई। अॻिते वरी 1173 हिजरीअ में मियां गुलाम शाह कल्होड़े फ़र्श बि करायो, अॻियां दरवाज़ो बि विझरायो। सन 1970 ईस्वी वारे ॾहाके में साबिक़ वज़ीर आज़म पाकिस्तान ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिकु ख़ूबसूरत दरवाज़े जो नज़रानो पेश कयो, जंहिंखे सोनो दरवाज़ो बि चयो वञे थो। 8 बाय 12 फुट जो उहो दरवाज़ो दरगाह जे अहाते में ॾखण तरफ़ लॻायो वियो आहे, जेको ईरानी कारीगरनि जी महारत जो अनमोल नमूनो ऐं तारीख़ी यादगार पिणु आहे। तंहिंखां पोइ जॾहिं 1994 ईस्वीअ में रोज़ो मुबारक शहीद थियो हो त 23 नवंबर 1994 ते उन वक़्त जी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कलंदर लाल शहबाज जे रोज़े मुबारक जे मनसूबे जो संगे बुनियाद पंहिंजे हथनि सां पाण रखियो हो। हज़रत कलंदर लाल शहबाज जो मेलो हर साल 18 शहबान खां 20 शहबान ताईं निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो आहे, जिते दुनिया जी कुंड कुर्श मां कलंदर लाल शहबाज जा अक़ीदतमंद हज़ारनि जे तइदाद में अची गॾु थी पंहिंजूं रूहानी रस्मूं अदा करे रूहानी सुकून हासिल कनि था।